खिपरो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में मुरत अली बोज़दार खे सांगड़ पुलिस हाफ फिराए करे मुबीना कूड़े मुक़ाबले में नौजवान खे मारे छॾियो आहे। वारसन पारां खिपरो जे मेन मीरपुर ख़ास रोड ब्लॉक करे सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते ज़िले सांगड़ जे सदर अली हसन हिंगोर जो पीपी अॻुवाण औरंगज़ेब मरी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बोज़दार आया त मूं उन महिल SHO साहिब सां ॻाल्हायो। उन चयो त आउं SP साहिब सां ॻाल्हाए जेको आहे सो हिनखे छॾियूं थासीं। पोइ वरी मूं हुनखे जॾहिं हिकु ॾींहुं सॼो ॾींहुं गुज़री वियो त वरी पोइ ॿिए ॾींहुं आया मूं वटि त मूं SP साहिब सां ॻाल्हायो। SP साहिब सां ॻाल्हाइण खां पोइ मूं चयो बाबा हीउ बेगुनाह माण्हू आहे ऐं न को हीउ क्रिमिनल आहे, न को कंहिं बि ॾोह में इन्वॉल्व कोन्हे ऐं जंहिं माण्हू हिनखे बदिरायो उहो पाणी बि चए त जेको क्रिमिनल न आहे ऐं महिरबानी करे छॾियो वई। त SP साहिब मूंखे चयो त अॼु शाम जो छॾियां थो, इहा टियों ॾींहं जी ॻाल्हि आहे। पोइ उन खां पोइ मुसलसल SP साहिब सां राब्ते में हुउसि, SHO सां राब्ते में हुउसि। केॾी महिल चवंदो अधु कलाक में छॾियूं था, केॾी महिल चए कलाक में छॾियूं था। कल्ह को सॼो ॾींहुं तक़रीबन को 10 दफ़ा मूं कल्ह SHO सां ॻाल्हायो आहे। चई सांगड़ वेठो आहियां SP साहिब वटि, रुगो SP साहिब परमिशन ॾिए त शाम जो छॾियूं था। उन खां पोइ राति जो 12 बजे ते आख़िरी फ़ोन मूं 12 बजे कई आहे SHO खे। मूं चयो बाबा अञा ताईं असांखे माण्हू छो कोन ॾियो आई। चईसि बसि माण्हू आऊं खणियो सांगड़ मां निकिरां थो ऐं आवाज़ खे इनशाला सुबुह सवेरे तव्हांखे माण्हू मिलंदो। हाणे माण्हू इहे ॾिनूं था। कहिड़ियूं ताक़तूं आहिनि जेके सियासत अवां जी हुकूमत आहे उन बावजूद बि बेगुनाह माण्हू खे क़त्ल पिया कनि। ॾिसो हाणे इहो त पुलिस सां असीं पाण बि हिननि सां इन ॾुख में असीं हिननि सां शरीक आहियूं ऐं मुसलसल आऊं हिननि बोज़दारनि सां गॾु रहियो आहियां ऐं गॾु हिननि सां पुलिस सां बि ॻाल्हाईंदो रहियो आहियां, सभिनीनि माण्हुनि सां ॻाल्हाईंदो रहियो आहियां त बाबा हीउ माण्हू बेगुनाह आहे, हिनखे छॾियो वञे ऐं असीं हिननि सां चऊं था त जेको हीउ मुतालबो था कनि असीं बि हिननि सां गॾु आहियूं। हिननि सां चवनि था बासर माण्हू आहे उनजी मुदाख़लत ते जेको असांजो माण्हू गिरफ़्तार थियो ऐं हीउ वाक़ियो पेश आयो आहे। तव्हां जेका हुन माण्हू जे नाले चओ था त हू जेको इन शइ में इन्वॉल्व कोन हो, उहो बि चयो पियो बेक़सूर आहे। त आख़िर पोइ हीअ कहिड़ी कहाणी आहे? हाणे ॾिसो न, हाणे इहो त हींअर इंक्वायरी थींदी त पोइ ख़बर पवंदी त इन ॻाल्हि में त कहिड़ियूं शख़्सियतूं हिन जे पोयां आहिनि, कीअं हिनखे बेगुनाह हिनखे मारियो वियो आहे। त इहा इंक्वायरी असीं बिल्कुलु विहारींदासूं ऐं इहा सॼी इंक्वायरी थींदी ऐं उन खां पोइ जेको बि ॾोही हूंदो उन ते FIR बि थींदी ऐं उन ते सज़ा बि थींदी, भई चाहे उहो केॾो बाअसर हुजे। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। ऐं बि जेका ॻाल्हि अली हसन चई त असां हिननि सां गॾु आहियूं ऐं जेको बि बोज़दारनि जो मुतालबो आहे उहो ई असांजो मुतालबो आहे। जेका थिए नाजाइज़ी थिए, जीअं तव्हांजी ॻाल्हि अली हसन ॿुधाई त जेको धणी हो जंहिं शुरू में चयो त मुंहिंजी चोरी थी, हुन बि आख़िर में हथु कढियो ऐं अली हसन बि ॻाल्हि कई। SP साहिब ताईं ॻाल्हि थी हुई ऐं अदी बि अली हसन सां कॉन्टेक्ट में हुई। अली हसन खे चयो, अली हसन चयो SP मूंखे चई छॾियो आहे तव्हां माण्हू छॾाए पियो। जॾहिं हिकिड़ो माण्हू हिकिड़ो ज़िले जो वॾो तव्हांखे पुलिस जो ऑफिसर गारंटी ॾिए थो ऐं वरी SHO चए थो माण्हू खणी अचां थो, पोइ हाणे असांखे त बिल्कुलु इल्म में ई कोन त ही थी वेंदो। जी अदा जी जेका वीडियो आई आहे उन में बि हू निशानदेही करे पोइ त फलाणो माण्हू मूंखे जेको सो गिरफ़्तार करायो। तव्हांखे ॿुधायां ऑन रिकॉर्ड आहे, तव्हां SHO खे घुराए वठो। हुन SHO खे बि चयो आहे हुन माण्हू त हीउ मुंहिंजो ॾोहारी कोन आहे, हीउ बेगुनाह आहे। अगरि हुनखे हुजे हा त हू को परचो हुन को परचो बि कोन कढायो। हुन चयो आउं हथु खणां थो अली हसन जे साम्हूं। SHO खे ऑन रिकॉर्ड हुन SHO खे चयो आहे त बाबा आउं हथु खणां थो हिन माण्हू खे, तव्हां हिनखे छॾो। पोइ बि अलाए छो थियो आहे। असांजी बिल्कुलु तव्हांखे ख़बर आहे त हींअर बोर्ड जो टाइम आहे, हर को बोर्ड में अॻिते पोइते। मूंखे बिल्कुलु पठाण फ़ोन कई हुई, फ़ोन मूंखां मिस थी वई, पर अदी वारा अली हसन सां हुआ राब्ते में ऐं अली हसन अदी वारनि खे इहो ई ॿुधायो त मुंहिंजी ॻाल्हि थी वई आहे ऐं छॾे पुलिस ई कयो आहे। अदा तव्हांजे साम्हूं पुलिस ई कयो आहे, बिल्कुलु पुलिस कयो ऐं असीं आहियूं हिननि सां गॾु बोज़दारनि सां। जेको हिननि जो मुतालबो आहे असीं हिननि सां गॾु बीठा आहियूं, दुख सुख में उहे बि हिननि सां गॾु आहियूं। पहिरें बि तव्हांखे ख़बर आहे हिते हिकिड़ो ॿियो बि वॾो केस थियो कुझु साल पहिरें पुलिस जो, हुन में बि साबिती पुलिस ते आई हुई, पुलिस जी ना हली हुई, ठीकु आहे न भाउ। हाणे अगरि हिकिड़ी शइ असांजी नॉलेज जे बिना असांखे थी सके, थी वई, हाणे जेको थी वियो सो थी वियो, उन महिल कुझु कोन थी सघो। हाणे न ॾिसो, हाणे उन महिल कुझु कोन थी सघो, पर हाणे हिन जो बिल्कुलु वठिबो, हिन जो सिलो वठिबो ऐं जेके माण्हू हिन जे पोयां आहिनि हुननि ते बिल्कुलु जेका कानूनी कार्रवाई जेको हिननि जो मुतालबो आहे बिल्कुलु थींदो। सर अॻु में जॾहिं इहो वाक़ियो थियो त पोइ उन ते छा थियो, उन जो कहिड़ा एक्शन खया विया? अदा सॼी इंक्वायरी थी हुई, जेके पुलिस वारा हिन में मुलविज़ हुआ तव्हांखे ख़बर आहे उहे सस्पेंड थी विया, उहे नौकरी खां ख़तमु थी विया, उहे नौकरी खां ख़तमु थी विया, बहाल थी विया, पर हू ॿिए जाइ ते हिते जेके डायरेक्टली इन्वॉल्व हुआ उहे हिते कोन्हनि, पर हुननि बि सज़ा लोड़ी। 3-4 साल खां पोइ हुननि जी सोली इंक्वायरी थी ऐं असां बिल्कुलु हिन शइ जा हामी कोन आहियूं। जंहिं माण्हुनि ग़लति कयो आहे हुननि खे
छॾियो वञे ईअं। सर इन जो मक़सदु इहो आहे त को बि ऑफिसर को बि कार्रवाई करे कंहिंखे मारे छॾे उन खां पोइ उहो सस्पेंड थी वञे ऐं ॿिए पासे बाहिरि थी वञे त पोइ इंसाफ़ ॾिसो किथां मिलंदो? ही प्रोसेस है पुलिस जो, इंक्वायरी थी, उन्हनि खे नौकरियुनि खां डिसमिस कयो वियो, वरी हुननि जी जॾहिं इंक्वायरी ख़तमु थी उहो धुरप इन्वॉल्व हुई, सॼी इंक्वायरी हली आहे, वॾी इंक्वायरी हली आहे, तव्हांखे बिल्कुलु इहा ॻाल्हि ख़बर आहे त वॾी इंक्वायरी हली आहे। पोइ हाणे जेको पुलिस जो अंदरूनी प्रोसेस आहे उहो त भाउ असांखे ख़बर कोन्हे कहिड़ी कैटेगरी ते माण्हू डिसमिस थी सघे थो, कहिड़ी कैटेगरी ते माण्हू सस्पेंड थी सघे थो, पर जेका फौरी सज़ा हुई उहा आई हुई। उन्हनि खां पोइ उन्हनि जी IG वटि DIG वटि पेशियूं लॻियूं, हाज़िरियूं लॻियूं। हाणे पुलिस जो इंटरनल मैटर्स त तव्हांखे इंटरनल कार्रवाई त हुन में त मूंखे ख़बर कोन्हे वधीक छा रिक्वायरमेंट हूंदी हुनजी छा आहे, पर मूंखे इहो ख़बर आहे त हुननि खे फौरी सज़ा मिली हुई। पोइ वरी उहो इंक्वायरी में विया हुआ, पोइ इंक्वायरी खां पोइ ख़बर अलीगंज साहब हिकिड़ो सुवालु अवां खां त कातिल बि पुलिस आहे, हाणे मुतालबो बि पुलिस खां आहे त केस दाख़िल कयो वञे। लाज़मी ॻाल्हि आहे त हाणे SP सतह जो ऑफिसर मुलवस आहे हिन क़तल में, त हाणे उनजी पहिरियां त उहो हटंदो पोइ केस दाख़िल थींदो, त बिल्कुलु बिल्कुलु त हाणे उनजा कंहिंसां ॻाल्हाईंदो अवां जूं कहिड़ियूं कोशिशूं आहिनि? असांजे हींअर CM साहब सां ॻाल्हि थी आहे, आदिश आज़ादी थी आहे, सभिनी जी ॻाल्हि थी आहे CM साहब सां। CM साहब पाण हिन मामले में इन्वॉल्व थी चुको आहे ऐं अल्लाह में उमेदु आहे त इंशाल्लाह अव्हांखे असांखे सभिनी खे इंसाफ़ मिलंदो। ऐं आउं चाहियां थो त हीअ जेके फौरी तौर ते हीअ जेके SHO ऐं ॿिया सभु सस्पेंड थिया वञनि, जिन हिननि खे खयो आहे उहे माण्हू सभु सस्पेंड थिया वञनि ऐं सभिनी इंक्वायरी कई वञे ऐं सभिनी FIR थी वञे। वज़ीर सिंध नोटिस वरितो आहे तव्हां हुनखे? हा, वज़ीर साहब नोटिस वरितो आहे, बिल्कुलु वरितो आहे, उन सां ॻाल्हि थी वई आहे, उन नोटिस वरितो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो